दादू कैनाल जे भरिसां जेके भी नाजायज़ अदावतूं हुयूं उहे महिल एनक्रोचमेंट वारा ड्राए रहिया आहिनि। Apa ini ya? Pada datang ke sini aja. Ada yang malu pada. Kalau pada. Antara apa baju? Oke.
आहे दादू जो ॾेख जेके कच्ची आबादी ठाहे रहिया आहिनि दादू इंक्रोचमेंट वारा। हिकिड़ो मिंट मां 2 मिंट रिकॉर्डिंग भर जावा मतो जी इहा सादतमंदी आहे जो पंहिंजे पाण में सुठे सलूक सां हिक ॿिए जी इज़त रखी ऐं हिक ॿिए सां ताउन करे हिन प्रेस क्लब खे औज ते आणीनि पिया। एतिरो जल्दी को प्रेस क्लब तरक़ी नथो करे ऐं एतिरो जल्दी रिपोर्टिंग में अॻुवां आणी कोन थो करे जेतिरी हिन नेशनल प्रेस क्लब प्यारोलुंड थोरे अरसे में ऐं हिननि असांजे दोस्तनि जी महिनत ऐं काविश सां इन कम खे अॻिते खयो आहे ऐं हिननि पंहिंजी साख जेका सहाफ़त जी जे मैदान में हिकिड़ी साख आहे उहा बरक़रार रखी आहे। सभ खां वॾी ॻाल्हि इहा त हिननि जे ख़िलाफ़ किथां बि का अहिड़ी शिकायत कान थी मिले त भई ग़लति रिपोर्टिंग था कनि या कंहिंजी तरफ़दारी था कनि या कंहिंखे ग़लति नमूने सां चुकोइनि था या कंहिंजी तरफ़दारी कनि था। हीअ जेके सहाफ़त जा उसूल आहिनि उन्हनि ते ई कारबंद रहंदे पंहिंजूं ज़िम्मेवारियूं पूरियूं पिया कनि। त मूंखे उमेदु आहे त इनशाला हीअ जेकी आहिनि सभु दोस्त असांजा जेकी बि उहिदेदार आहिनि ऐं उन्हनि सां गॾु जेकी ॿांह ॿेली आहिनि उहे पंहिंजो किरदारु निभाईंदा ऐं कंहिं बि तरह सां यानी हिते जे अवाम जी ख़िदमत लाइ का कसर न छॾींदा। उमेद आहे त हीअ प्रेस क्लब अञा बि वाधारो कंदो ऐं हिन जा जेकी दोस्त आहिनि उहे सुठनि यानी त अख़बारुनि में सुठनि यानी त चैनल्स ते ही पंहिंजो मक़ाम पैदा कंदा जंहिंसां असांजे प्यारोलुंड ऐं तंहिंखे झंडे मरी जी इज़त अफ़ज़ाई थींदी ऐं इनशाला असां हिन प्रेस क्लब जो आईंदो मुस्तक़बिल जेको आहे सो तमामु रोशन महसूसु कयूं था। तोड़े सरकारी कामोरा जिन खां ही यानी त माण्हुनि जे जेकी आहिनि मुतालबनि मुताबिक़ लहविचुड़ में अचनि था ऐं उहे जेकी आहिनि हिननि जे मुतालबनि खे पंहिंजे यानी त बाला ऑफिसरनि ताईं पहुचाइनि था ऐं हिननि जा मसाला हल कनि था जिन जे यानी त पंहिंजे इन किरदार खे साबित क़दमी सां हलाईंदा रहंदा ऐं कंहिं बि सूरत में कंहिं शिकायत जो मौक़ो न ॾींदा। मुंहिंजी दुआ आहे अलाह साईं हिननि खे शादो आबाद रखे। दुआ घुरो ऐं त जीअं ही पंहिंजे कम में अॻिते वधी ऐं पंहिंजो यानी त जेकी सहाफ़ती उसूल आहिनि उन्हनि मुताबिक़ पंहिंजे कम खे जारी सारी रखनि। आमीन। ला इलाहा इल्लल्लाह। सदर मोहम्मद रमज़ान मंगणहार, सीनियर नायब सदर गुलजार हुसैन लुंड, नायब सदर रज़ा मीरजत, जनरल सेक्रेटरी खलील लुंड, जॉइंट सेक्रेटरी रियाज लुंड, खजानची कृष्ण सूटहड़, इंफॉर्मेशन सेक्रेटरी फूलचंद लाखाणी, ऑफिस सेक्रेटरी वलीद हुसैन लुंड ऐं मजलिस अमला जा मेंबर मंजूर अख्तर, नबील मीरजत ऐं नदीम बुलेदी चूंडिया विया।